अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू बाबा लामूल 12 इमाम 14 मैसूम पार नंबर 36 मुतवक्किल अब्बासी इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन जे इल्मी हैसियत घटाइण लाइ केतिरनि ई आलिमनि सां संदनि मनाज़िरा कराया, पर समूरनि आलिमनि खे इमाम अलैहिस्सलाम जे इल्म जे अॻियां गोॾा टेकणा पइजी विया। हिकु भेरे इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन जॾहिं मुतवक्किल जे दरबार में इहो फरमायो त मुंहिंजे जॾे बुज़ुर्गवार जो फरमान आहे त वैशी दरदन ते मुंहिंजे औलाद जो गोश्त हराम आहे, त मुतवक्किल जे दरबार ने मुतवक्किल खे सलाह ॾिनी त इहा ॻाल्हि छो न ख़ुदि इमाम अली नकी अलैहिस्सलाम ते आज़माई वञे। मुतवक्किल अब्बासी इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे चयो त तव्हां जानवरनि जे बाग़ में वञी उन ॻाल्हि खे साबित करे ॾेखारियो। इमाम अलैहिस्सलाम उन ई वक़्तु दरबार सां गॾु मौजूदु जानवरनि जे बाग़ में विया त समूरा वैशी दरंदा जिन में 6 शींहं पियो आहे से इमाम अलैहिस्सलाम जे पेरनि में अदब सां वेही रहिया ऐं इमाम अलैहिस्सलाम जिन उतां ई दरबार में वापसि मोटी आया। मुतवक्किल अब्बासी ऐं संदसि दरबारनि पंहिंजे अखियुनि सां उन ॻाल्हि जो मुशाहिदो कयो। सामरा में इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन खे 2 भेरा गिरफ़्तार करे मुतवक्किल अब्बासी जे दरबार में पेश कयो वियो। उन जो सबबु इहो हो जो पाण उन हालतुनि में बि मनसब इमामत जा फ़राइज़ सरअंजाम ॾींदा रहिया ऐं वटि न हर वक़्तु हाजतमंदनि जो हुजूम गॾु थियलु हूंदो हो। हाकिम वक़्त पारां अज़ियतनाक सोबतूं बर्दाश्त कंदे बि पाण माण्हुनि ताईं हर तरह दीनी अहकाम पहुचाईंदा रहिया। इब्राहिम बिन मताहिरी चवे थो त हिकु भेरे मुतवक्किल अब्बासीअ जे जिस्म ते हिकु फुरड़ी निकिती जंहिंमें खेसि शदीद तकलीफ़ हुई ऐं ॻोढ़ी सख़्तु हुजण सबबि को हकीम उन ॻोढ़ीअ खे चीर ॾियण लाइ बि तयारु न हो। मुतवक्किल तकलीफ़ सबबि सख़्तु इज़्तिराब में हो ऐं हिन जी माउ या बास मिनट बासी त मुतवक्किल तंदुरुस्त थी वियो त हू इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में तमामु घणी रक़म नज़र तौरु मोकिलींदी। फतह बिन खाकान मुतवक्किल अब्बासी खे चयो त असीं उन बारे में छो न इमाम अली नकी अलैहिस्सलाम जा मशवरो करे वठूं, थी सघे थो त वटि को मुजरब नुस्ख़ो हुजे। मुतवक्किल या इजाज़त ॾिनी त हिकु कास्द इमाम अली नकी अलैहिस्सलाम ॾांहुं मारियो वियो, जंहिं अची खेनि मुतवक्किल जे ॻोढ़ीअ जे तकलीफ़ खां आगाह कयो ऐं खेनि अर्ज़ु कयाईं त तव्हां उन बाबति को इलाजु तजवीज़ करियो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम फरमायो त ॿकरीअ जूं उहे फोलड़ियूं जमा करियो जंहिंखे ॿकरी पंहिंजे पेरनि सां कुचलियो हुजे, पोइ उन्हनि फोलड़ियुनि में गुलाब जो अर्क़ु मिलाए लेप ठाहे मुतवक्किल जे उन ॻोढ़े ते हणो। ख़ुदा ताला चाहियो त उहो ठीकु थी वेंदो। कासिद तुर्त दरबार में वापसि पहुतो ऐं नुस्ख़ो बयानु कयाईं, जंहिंखे ॿुधी उन मौजूदु माण्हुनि खिलण ऐं मज़ाक़ उॾाइण लॻा। फतह बिन खाकान उन्हनि खे चयो त जेकी कुझु इमाम अली नकी अलैहिस्सलाम फरमायो आहे उन जी हक़ीक़त खे असांखां वधीक उहे ई ॼाणंदा। उन खां पोइ हिन इमाम जे तजवीज़ कयल नुस्ख़े ते अमल कयो ऐं लेप ठाहे मुतवक्किल जे ॻोढ़ीअ ते हयाईं। कुझु ई देरि में मुतवक्किल खे तकलीफ़ जो अहसासु घटि थियो ऐं खेसि निंड अची वई, जंहिंखां पोइ ॻोढ़ी ख़ुदि ब ख़ुदि फाटी पई ऐं उन मां गंदो मवादु ख़ारिज थी वियो ऐं मुतवक्किल खे सिहत नसीब थी। मुतवक्किल अब्बासीअ जी माउ पंहिंजे पुट जे सिहतमंद थियण जे ख़ुशीअ में इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे 10,000 दीनार जी थेलियूं मारी ऐं उन ते पंहिंजी मोहर हयाईं। चंद ॾींहं बैदि कुझु माण्हुनि मुतवक्किल वटि वञी चुगली हई त इमाम अली नकी अलैहिस्सलाम वटि ॾूरां इलाइक़नि खां माण्हू पैसा रवाना करे रहिया आहिनि, जिन मां इमाम अली नकी अलैहिस्सलाम असुलो ख़रीद करे गॾु करे रहियो आहे ऐं जल्द तव्हांजे ख़िलाफ़ु मुसलह बग़ावत कंदो। इहो ॿुधी मुतवक्किल अब्बासी पंहिंजे ख़ासि माण्हू हाजिब सईद खे चयो अॼु राति जो इमाम अली नकीअ जे घर ते छापो हणो ऐं उते जेका बि रक़म ऐं असुलो हुजे उहो खणी अचो। रावी चवे थो त सईद हाजिब मूंखे ॿुधायो त आउं राति जे वक़्तु इमाम अली नकीअ जे घर पहुतुसि ऐं ॾाकण रखी इमाम जे घर में दाख़िल थियुसि, पर जॾहिं भित टिपी अंदरि वियुसि सोचणु लॻुसि
त आउं इमाम जे घर में अंदरि कीअं वञा। अञा आउं इहो ई सोचे रहियो त इमाम अली नकी अलैहिस्सलाम आवाज़ ॾिनो त सईद बीह रहो। आउं मेणबती खणी थो अचां। मूं ॾिठो त संदसि जिस्म ते ओनी लिबास हो ऐं हथ में मेणबती। मूंखे फरमायाऊं तूं तसलीअ सां मुंहिंजे घर जी तलाशी वठि। मूं सॼे घर जी तलाशी वरिती। मूंखे उतां ॿिनि ठेलियुनि खां सवाइ ॿियो कुझु बि हथ न आयो, जिन मां हिकु ठेलीअ ते मुतवक्किल अब्बासीअ जे माउ जी मुहर लॻल हुई। उनखां पोइ इमाम पंहिंजे विछायल मुसले खे खयो जंहिंजे हेठां हिकु तलवार पियल हुई। आउं ॿ ठेलियूं ऐं तलवार खणी मुतवक्किल अब्बासी वटि हाज़ुरु थियुसि। जॾहिं मुतवक्किल ठेलीअ जे पंहिंजे माउ जी मुहर लॻल ॾिठी त माउ खे सॼे महरूम कयाईं। संदसि माउ चयो त जॾहिं तूं बीमार हुई तॾहिं मूं बास मिनत बासी हुई त अगरि तूं सिहत मट थींदे त आउं इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में 10,000 दीनार मोकिलींदसि। हीअ उहा ई ठेली आहे जंहिं ते मुंहिंजी मुहर बि लॻल आहे। मुतवक्किल इहो ॿुधी मूंखे हुकुम ॾिनो त हुन ठेलियुनि में पियल रक़म जेतिरी ॿी रक़म बि उन में शामिलु कर ऐं पोइ वञी इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे वापसि ॾेई अचु। मूं ईअं ई कयो ऐं इमाम जी ख़िदमत में हाज़िर थी अर्ज़ु कयो त मूंखे बिना इजाज़त जे तव्हांजे घर में दाख़िल न थियणु घुरिजे हा, पर आउं हाकिम जे हुकुम आॾो मजबूर हुयुसि। इहो ॿुधी इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन फरमायो त ज़ालिम अनक़रीब पंहिंजे अंजाम खे पहुचंदा। अलामा मजलिसी अलैहि रहमत लिखे थो त उन वाक़े खां पोइ मुतवक्किल अब्बासी इमाम अली नकीअ खे नज़रबंदि करे मटन हर तरह जी सख़्ती रवा रखण जो हुकुम जारी कयो ऐं माण्हुनि खे साठु मुलाक़ात ते हर तरह पाबंदी आयद करे छॾी। उन ई ॾींहंनि में हिन क़बर अतर इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां ॿीहर बेअदबी कई। उतां दरियाउ वहार आयो। इहो हुकुम जारी कयो त जेको बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत करणु अचे उन जा पहिरीं हथ पेर वढिया वञनि। अगरि इहो पोइ बि बाज़ न अचे त उनखे क़तलु कयो वञे। उन बैदि मुतवक्किल जे हसद सबबि इहा हालत थी वई जो आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में खुलेआम गुस्तागी ऐं बदज़बानी कंदो हो। अल-ख़राज जुल्द नंबर पहिरियों सुफ़ो नंबर 412 ते इब्न रुमिया जो बयानु आहे त आउं मुतवक्किल अब्बासीअ जे दौर में हिकु ॾींहुं सामरा में सईद हाजिद वटि वियुसि। उन्हनि ॾींहंनि में मुतवक्किल इमाम अली नकी अलैहिस्सलाम खे शहीद करण लाइ सईद हाजिब जे हवाले कयो। आउं उते पहुतुसि त सईद हाजिब मूंखां पुछियो त छा तूं पंहिंजे इमाम सां मिलणु चाहींदो? मूंखे ख़लीफ़े जे पारां संदसि क़त्ल जो हुकुम मिली चुको आहे। आउं कंहिंखे क़त्लु करे ॾींदुसि। तूं अंदरि वञी भले सां मुलाक़ात करे वठि। आउं इहो ॿुधी उन कमरे में अंदरि वियुसि जिते इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन कैद हुआ। मूं ॾिठो त इमाम अलैहिस्सलाम जिन जिते वेठल हुआ उते भरिसां हिकु क़बर बि खोटियल हुई। इहो ॾिसी आउं ज़ारो क़तार रोअणु लॻुसि। मूंखे रुअंदो ॾिसी इमाम अलैहिस्सलाम जिन मूंखे तसली ॾिनी ऐं फरमायो त तूं ग़म न कर, हीउ मूंखे क़त्लु न करे सघंदा पर ख़ुदि 2 ॾींहंनि अंदरि क़त्लु थी वेंदा। रावीअ जो बयानु आहे त ख़ुदा जो कसम संदन फरमान हर्फ़ ब हर्फ़ पूरो थियो ऐं 2 ॾींहंनि अंदरि मुतवक्किल ऐं सईद हाजिब ॿई क़त्लु थी विया। किताब 14 सितारे जो मुसन्निफ़ तारीख़ अबुल फ़दा जे हवाले सां लिखे थो त हिकु ॾींहुं मुतवक्किल अब्बासी पंहिंजे पुटु मुस्तनसिर जे अॻियां ख़ातून जन्नत सैयद फ़ातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जे शान में गुस्ताखी ऐं बदज़बानी कई। मुस्तनसिर उलमा खां दरियाफ़्त कयो त जेको शख़्स दुख़्तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ बदज़बानी करे उन जे लाइ दीन जो कहिड़ो हुकुम आहे। उलमा खे ॿुधायो त इहो वाजिबुल क़त्लु आहे। उन बैदि मुस्तनसिर राति जे वक़्तु पंहिंजे केतिरनि ई हमदर्दनि जे मदद सां 4 शवाल 247 हिजरीअ ते पंहिंजे पीउ मुतवक्किल अब्बासीअ खे क़त्लु करे छॾियो। मुतवक्किल खां पोइ उनजो पुटु मुस्तनसिर, पोइ मुस्तईन ऐं पोइ 252 हिजरीअ में मुअतज़ बिल्लाह ख़लीफ़ो बणियो। उन बि पंहिंजे पीउ जी सुनत ते अमल कंदे इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन ते हर तरह जो ज़ुल्म व सितम जारी रखियो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम 13 सालनि खां वधीक अरसो सामरा में
हाकुमानी वक़्त जो ज़ुल्म व सितम बर्दाश्त कंदे गुज़ारियो। नेठि ते रजबुल मुरजब 254 हिजरीअ ते मुअतज़ बिल्लाह जे हुकुम ते खेनि ज़हर ॾेई शहीद कयो वियो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम 13 सालनि खां वधीक अरसो सामरा में हाकुमाने वक़्त जो ज़ुल्म ऐं सितम बर्दाश्त कंदे गुज़ारियो ऐं नेठि ते रजबुल मुरजब सन 254 हिजरीअ ते मुअतज़ बिल्लाह जे हुकुम ते खेनि ज़हर ॾेई शहीद कयो वियो। इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम सामरा इराक़ में संदन तजहीज़ ऐं तकशीन कई ऐं संदन शहादत ते गिरेबान चाक कयो त माण्हुनि उन अमल ते एतिराज़ कयो, जंहिंजे जवाब में इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम फरमायो त इहा सुन्नत अंबिया आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि हज़रत हारून अलैहिस्सलाम जे इंतकाल ते पंहिंजो गिरेबान चाक कयो। इमाम अली नकी अलैहिस्सलाम जिन 40 सालनि जे ॼमार में शहादत जो जाम नोश फरमायो। तारीख़ दाननि संदसि इज़्दवाज जो तइदाद त न लिखियो आहे, पर इहो लिखियो आहे त इमाम अली नकी अलैहिस्सलाम जूं केतिरियूं ई अज़वाज हुयूं, जिन मां खेनि 4 फ़र्ज़ंदनि ऐं 1 नियाणीअ जो औलाद हो। किन तारीख़ दाननि 6 फ़र्ज़ंद ऐं 2 नियाणियूं बि ॼाणायूं आहिनि।